अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां दुआ भुट्टो। पेश आहिनि हिन वक़्त जूं सुपर 30 ख़बरूं। निंदे भरिसां शिज़ोर कल्टी थियण सबबि नीगरी फौत थी वई, 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मोहम्मद ख़ान भुरगड़ी जी रिपोर्ट मूजिबि कलोई खां दादू लाइ कारोबार ते वेंदड़ धीर बिरादर जी शिज़ोर टायर राड टुटण सबबि कल्टी थी पई। कराची में अटे जी हथरातू खोट पैदा कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वियो। 4 फ्लोर मिल सील कया विया त अर्शमान मूजिबि हड़ताल जे सर ते बंदि पयल फ्लोर मिल ख़िलाफ़ कार्रवाई करे खोलायो वियो आहे। सिंध में समूरियूं फ्लोर मिल्स हलनि पयूं, अटे जी पिसाई थी रही आहे। डोकरी जे ॻोठ कड़ियो शेख में शेख बिरादरीअ जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रब नवाज़ कोसी जी रिपोर्ट मूजिबि गनी, शोबान, सिजावल, इरशाद, रमज़ान डंडा ऐं सरोटा लॻण सबबि ज़ख़्मी थी पिया। सखर हाई कोर्ट में अमन अमान जे हवाले सां केस जी ॿुधणी थी आहे। पेश न थियण ते एसएसपी अब्दुल क़यूम पताफी अदालत खां माफ़ी घुरी वरिती। अब्दुल गफूर जी रिपोर्ट मूजिबि अदालत सवाल कयो त तव्हां एसएसपी कीअं थिया आहियो। अब्दुल क़यूम पताफी मोज़िज़ जज खे ॿुधायो त 1994 में डीएसपी तौरु भर्ती थियो हो। सिंध हारी कमेटी पारां सिंध में थींदड़ डिजिटल आदमशुमारी ऐं महांगाई ख़िलाफ़ डोकरी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। रब नवाज़ कोसी जी रिपोर्ट मूजिबि अॻवाननि चयो त हिननि खे थींदड़ डिजिटल आदमशुमारी ते काफ़ी ख़दशा आहिनि, जंहिंमें काफ़ी अहिड़ा ज़िला ऐं शहर आहिनि जिते इंटरनेट जी सहूलियत नाहे। जैकमाबाद में जंगली जीवत जे अमली दिहाड़े ते जंगली जीवत जे बचाव लाइ जागरूकता रैली कढी वई। हुजूर बख्श मुगिरी जी रिपोर्ट मूजिबि 62 माण्हू पाकिस्तान मौजूद ॿेलनि ते कब्ज़ा करे वण कटराए छॾिया आहिनि। जामशोरो में पारस शाह रिज़वी जे खून जी इंसाफ़ ऐं कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। रहीम बख्श बलोच जी रिपोर्ट मूजिबि संजर जतोई, मुनीर भुगटी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ घुर कई वई। ओस्मान शाहुड़ी टंडोले यार वेझो बाईपास वटि कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं। एजे अकलाणी जी रिपोर्ट मूजिबि हादसे में श्रीमती हमीरा ऐं श्रीमती मोती ज़ख़्मी थी पयूं। एसटीपी डिजिटल आदमशुमारी खे सिंध दुश्मन करार ॾेई छॾियो। रहमतुल्लाह छिट्टो मूजिबि छठे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निसार कीरियो चयो आहे त सुभाणे खां कराची में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। टंडे अलयार में पुलिस कार्रवाई करे 38 मुंशियात फरोशनि खे गिरफ़्तार करे वरितो। इम्तियाज़ ख़ासकली जी रिपोर्ट मूजिबि जवाबदारनि ते मुख़्तलिफ़ थाणनि ते 31 केस दाख़िल कया विया आहिनि। सखर जे सुपीरियर पब्लिक स्कूल जे उस्ताद ज़ाहिर शेख जी अॻवानी में शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अब्दुल गफूर शेख जी रिपोर्ट मूजिबि पुलिस एहलकार गुलाम मुस्तफ़ा सुमरो स्कूल जो गेट बंदि करण लाइ धमकाए थो। ठरी मीरवा में जेल पुलिस में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ प्रेस क्लब ठरी मीरवा आॾो उम्मीदवारनि शफ़ीक शहर, मुर्तज़ा शहर ऐं ॿियनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुलाम शबीर ख़ासकली जी रिपोर्ट मूजिबि उम्मीदवारनि इख़्तियारनि खां नोटिस वठण जी घुर करे छॾी। रत्तेदेरे में जागरानी पाड़े जे नौजवान शाख में ॿुॾी फौत थी वियो। अब्दुल रज़ाक जलबानी जी रिपोर्ट मूजिबि 17 वरियनि जो नौजवान शाज़ेब शाह शाख में ॿुॾी फौत थी वियो। टंडो मस्ती में क़ौमी शाहरा ते सरकारी कांटे ते अमले जी तशद्दुद में 2 ड्राइवर ज़ख़्मी थी पिया। फिदा हुसैन जी रिपोर्ट मूजिबि ड्राइवर ॿुधायो त रोज़ानो जी बुनियाद ते ड्राइवर ते तशद्दुद कयो वेंदो आहे। इख़्तियारियूं नोटिस वठनि। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं सुपर 30 ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।